ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذ أخذنا ميثاق بني إسرائيل لا تعبدون إلا الله وبالوالدين إحسانا وذي القربى واليتامى والمساكين وقولوا للناس حسنا وأقيموا الصلاة وآتوا الزكاة ثم توليتم إلا قليلا منكم وأنتم معرضون صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझे प्यारा दोस्तों भाइयों अल्लाह जा लाख दात एहसान ऐं थोरा जंहिं करीब रब असांखे हिन भलारी महफ़िल में हाज़िरी जी सआदत नसीब कई अल्लाह जे पाक क़ुरान मजीद मंझां सूरतुल बक़रा जी आयत नंबर 83 तव्हांजे साम्हूं तिलावत कई इन आयत पाक में रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु जल्ल शानुहु इरशाद फरमायो वइद अखज़ना मीसाक बनी इसराइल ए मुझा महबूब मदीने वाला याद कर जॾहिं असां कौम बनी इसराइल खां इहो पक्को अहद वठियो हुयो ला तअबुदून इल्लल्लाह तव्हां अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं जी पूॼा न कयो सुभान अल्लाह कौम बनी इसराइल खां मदीने वाले साईं खां जेके अॻ में उम्मतूं हुयूं उन्हनि खां अल्लाह ताला इहो वाइदो वरितो ऐं क़ुरान पाक में रब इहा ॻाल्हि लिखी हिन उम्मत खां बि इहो अहद वरितो तव्हां हिननि ॻाल्हियुनि सां पंहिंजे रब सां पक्को वाइदो मुआहिदो कयो इन्हनि खे कारबंद रहंदो तव्हांजे लाइ जन्नत जेको इन वाइदे खां फिरंदो अल्लाह जे इन मुआहिदे खे टोड़ींदो उनजो ठिकाणो जहन्नम जी बाहि ये जो बातें इस आयत करीमा में बयान हुई हैं इन बातों का अल्लाह तबारक व तआला ने कौम बनी इसराइल से भी अहद लिया था और इस उम्मत से भी अहद लिया है कि अगर तुम सच्चे मोमिन हो सच्चे मुसलमान हो तो तुम्हें इन बातों पर अमल करना ही पड़ेगा तो क्या बातें हैं पहली बात यह है ला तअबुदून इल्लल्लाह बंदगी प्रस्तश करोगे तो सिर्फ अल्लाह की इबादत पूजा कंदो अल्लाह बंदगी कंदो चओ सिर्फ अल्लाह की पेशानी झुकंदी त सिर्फ अल्लाह ते सजदो कबो सिर्फ अल्लाह के महबूद मनबो इबादत जो लायक हकदार मनबो
ज़बान पर तवज्जो पूजा केंदी कंदो बंदगी केंदी कंदो पहिरीं ॻाल्हि इहा ऐं ॿी ॻाल्हि बिल वालिदैन इहसाना पंहिंजे अबे अमड़ सां इहसान कंदो चङाई कंदो ख़िदमत कंदो देखिए पहली बात है अल्लाह की बंदगी करना अल्लाह की परस्तश करना उसके बाद दूसरी बात है अपने माँ बाप की खिदमत करना उनकी फरमाबरदारी करना उनके सामने गर्दन ऊंचा करके बात नहीं करना पीउ मां सां ॻाल्हायो त गर्दन झुकाए ॻाल्हायो न्याज़ निमड़त सां जीअं नौकर पंहिंजे आका सां ॻाल्हाईंदो आहे न पंहिंजी अमड़ सां ईअं ॻाल्हाए उनजो नौकर हुजी ख़ातिम हुजी अकड़जी तेज़ ज़ुबान सां तिखनि लफ़्ज़नि सां पंहिंजी मां सां न ॻाल्हाए पहिरीं ॻाल्हि आहे अल्लाह जी बंदगी जी पूजा ऐं ॿी ॻाल्हि आहे बिलवालिदैन इहसाना पंहिंजे पीउ माउ सां इहसान कयो चङाई कयो उन्हनि जी ख़िदमत कयो उन्हनि जी फरमाबरदारी कयो जेतिरे क़दुरु थी सघे पंहिंजे पीउ माउ सां हुस्न सुलूक सुहिणो बर्ताव सुहिणी ख़िदमत सुहिणी फरमाबरदारी पंहिंजे अबे अमड़ जी कयो इहो रस्तो जन्नत जो रस्तो बहिश्त जो रस्तो ऐं टी ॻाल्हि दिल कुर्बा ऐं जेकी तव्हांजा रिश्तेदार असीज़ क़रीब माइटी मिटी वारा आहिनि उन्हनि सां इहसान पीउ मां सां इहसान करण खां पोइ हक़ वरी आहे पंहिंजे असीज़ क़रीब मिटनि माइटनि पीउ जो जेको ख़ानदान आहे उनखे सॾिबो आहे ॾाॾा मां जो ख़ानदान उनखे सॾिबो आहे ॻाल्हायो उनखे नानाणा मां जे करे पंहिंजे नानाणनि सां सुठो सलूक कयो पीउ जे करे पंहिंजे ॾाॾाणनि सां सुठो सलूक जंहिंसां रिश्ते जी थोड़ी भी मिछ मिले थोड़ा सा भी रिश्ता कहीं जाके जुड़ता है वो आपका ज़मीन कुर्बा है वो आपका रिश्ते में आ गया अब उसके साथ अच्छाई करें उसके साथ एहसान करें बदखाई न करें बेमुरब्बती न करें उनके साथ बुरा बर्ताव न करें बुरा सलूक न करें जितना हो सके अपने रिश्तेदारों के साथ अच्छा सलूक करें ये जन्नत का रास्ता पहली गाल अल्लाह की पूजा करनी रब का साथ एक ही बंदगी न करनी दी गाल के सुनो बात देखता है एंट्री गाल पंहिंजे रिश्तेदारनि मिटनि माइटनि सां इहसान ऐं चौथी ॻाल्हि वल यतामा यतीमनि सां इहसान कयो यतीमनि सां सुठो सलूक कयो बेटा जो नाबालिग है उसका बाप मर गया उसको यतीम कहते हैं बेटी जिसका बाप मर गया जब तक उसकी शादी हो जाए तब तक वो यतीम है उसका दौरानिया शादी होने तक है न्याय यतीमा या पुत्र यतीमा उन्हें यतीमन सां हुस्न सलूक कयो सुहिणी ख़िदमत जारी उन्हनि कयो उन्हनि जी ख़बरगिरी कयो उन्हनि सां एहसान कयो चङाई कयो इहो जन्नत जो रस्तो ऐं पंजी ॻाल्हि वल मसाकीन मिस्कीननि सां मिस्कीन गरीब मोहताज
हाजतमंद, जरूरतमंद, मसाकीन जेके आहिनि जन वटि हिकिड़ो भेरो खाइनि था, ॿियो भेरो बुख ते वेठा आहिनि। ये मिस्कीन तव्हांजे हुस्न सुलूक जा हक़दार आहिनि। इन्हनि सां एहसान कयो, इन्हनि सां चङाई कयो। मदीने वारे साईं पंहिंजी पाक घर वारी हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा साहिब खे फरमायो त आयशा जॾहिं को मिस्कीन ॾिसी त उनखे पंहिंजे क़रीब कजांइ, अल्लाह तोखे पंहिंजे क़रीब करे। मिस्कीन खे पंहिंजे क़रीब कर, अल्लाह तोखे पंहिंजे क़रीब करे। अल्लाह जो कुर्ब हासिल करण जो रस्तो अथव, रब खे राज़ी करण जी बात अथव, अल्लाह खे परचाइण जो रस्तो अथव। मिस्कीननि सां सुठो सलूक, सुहिणो वर्ताव कयो, अल्लाह तव्हांखे राज़ी थी वेंदो। ये घणियूं ॻाल्हियूं थियूं जी, 5। ऐं 6 ॻाल्हि वक़ूलू लिन्नासि हुस्ना, ऐं जॾहिं माण्हुनि सां ॻाल्हायो त सुठो ॻाल्हायो, मिठो ॻाल्हायो, नरम ॻाल्हायो। तव्हांजे लहजे में नरमी हुजे, तव्हांजे गुफ़्तगू में मिठास हुजे। अल्लाह जो क़ुर केॾियूं ॻाल्हियूं असांखे खोले खोले ॿुधाए जी। करफ़ न पढ़ो, सख़्त मिज़ाज, तुंद मिज़ाज, काबली थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते चिड़ी वञो वञा। घणा माण्हू हिते वेठा फ़क़ीर में नरमी हूंदी आहे, फ़क़ीर में चओ नरमी हूंदी आहे। गर्मी कढो, नरमी पैदा कयो त गर्मी थियो। गर्मी कर नरमी, छॾ गर्मी। पंहिंजे अंदर में नरमी पैदा कयो। अल्लाह तबारक व तआला जल शान जे तव्हां एहसान जा हक़दार बणिजी। ऐं 7 ॻाल्हि वअक़ीमुस्सलाह, ऐं नमाज़ क़ाइम कयो। छा नमाज़? इहा मुस्लमाननि जे मथां अल्लाह जो फ़र्ज़ आहे, मुस्लमान जी निशानी आहे नमाज़। ऐं 7 ॻाल्हि वआतुज़्ज़कात, ऐं ज़कात अदा कयो। ईमानदार आहियो, पैसे रोकण वारा आहियो, साहिब हिसाब आहियो त तव्हां पंहिंजे मालनि में ज़कात अदा कयो। जेकॾहिं तव्हां इन्हनि 7 ॻाल्हियुनि जे मथां अमल कयो, तव्हां जन्नत जा हक़दार आहियो, तव्हां बेहद जा हक़दार आहियो। सुभान अल्लाह। वरी ॿुधी वञो, पहिरीं ॻाल्हि इबादत ऐं बंदगी सिर्फ़ अल्लाह जी कई। 2 नंबर ते वालिदैन सां एहसान कयो। 3 नंबर ते रिश्तेदार अज़ीज़न क़रीबन सां एहसान कयो। 4 नंबर ते यतीमन जी ख़बर कई। 5 नंबर ते मिस्कीनन जी मदद कई। ऐं 6 नंबर ते जॾहिं ॻाल्हायो तो माण्हुनि सां ऐं नमाज़ क़ाइम कयो। मालदार आहियो त ये 7 ॻाल्हियूं तव्हांखे नसीब थी वियूं, तव्हां जन्नत जा हक़दार। बनी इसराइलनि खां अल्लाह ताला इहो 7 ॻाल्हियुनि जो वाइदो वरितो। और रब फरमाईंदो त बनी इसराइलो सुम्मा तवल्लैतुम इल्ला क़लीलन मिनकुम, सवाइ थोरनि माण्हुनि जे तव्हां फिरी वियो। तव्हां जे बनी इसराइलो जेको रब तव्हां सां वाइदो तव्हां खां वरितो हुयो न, तव्हां उन वाइदे खां फिरी वियो। सवाइ कनि चंद माण्हुनि जे तव्हां इहे 7 ॻाल्हियुनि खे भुलाए वेठो। तव्हां कद फेराइण वारा, मुंहुं मोड़ण वारा बणिजी वियो। पर अल्लाह खे इहे मुंहुं मोड़ण वारा नथा वणनि, अल्लाह खे उहे वणनि था जेके इन्हनि 7 ॻाल्हियुनि ते अमल करे। हिन वक़्त में बि
ये जो इसराइल है ना, ये बनी इसराइल है। हजरत इसराइल नालो हुयो सैयदना याकूब अलैहिस्सलाम उन जो औलाद इन्हनि खां अल्लाह वाइदो वरितो हुयो 7 ॻाल्हियुनि जो, पर जेके उन्हनि जा फिरिया आहिनि से अॼु ताईं फिरिया वेठा। हालांकि इन्हनि वटि तौरात मौजूद आहे, इन्हनि वटि इंजील मौजूद आहे, क़ुरान जा हुक्म इन्हनि ते पहुतल आहिनि, पर ये ॼाणी वाणी अल्लाह जे हुक्मनि खे टोड़े वेठा आहिनि। रब फरमाए थो इन्हनि खे ज़लील ऐं ख़्वार कयो अथमि ऐं अञा बि ज़लील ख़्वार कयो। दुरिबत अलैहिम ज़िल्लतु वल मस्कनह, इन्हनि खे ज़िल्लत मिस्कीनी ख़्वारी अल्लाह ताला इन्हनि मथां मुसलत कंदो। अॼु बि जेको मिस्कीननि खे मारनि था, यतीमनि खे मारनि था, गज़ा ॾियनि था, बमबारी हली रही आहे। तव्हां ॾिसंदा वञो, मीडिया जो ज़मानो आहे, हर को माण्हू ॾिसे थो पियो। मिठा इहे अल्लाह जे अहद खे टोड़ण वारा आहिनि। ऐं मुसलमाननि में बि अल्लाह ताला इन्हनि 7 ॻाल्हियुनि जो वाइदो वरितो, जेको इन वाइदे ते, इन मुआहिदे ते क़ाइमु रहंदो उनजी जाइ जन्नत आहे। जेको इन मुआहिदे खे टोड़े वेंदो उनजे लाइ ठिकाणो जहन्नम जी बाहि आहे। तव्हां छा था करो कि तव्हां इन वाइदे 7 ॻाल्हियुनि ते क़ाइमु साबित रहंदव? कहिड़ा कहिड़ा? बंदगी सिर्फ़ अल्लाह जी कबी ऐं पीउ माउ सां एहसान कबो, मिटनि माइटनि सां एहसान कबो, यतीमनि सां भलाई कबी ऐं मिस्कीननि जी मदद कबी ऐं जॾहिं ॻाल्हाइबो त न रहे मिठ ॻाल्हाइबो ऐं निमाज़ क़ाइमु कबी, ज़कात कबी। इन्हनि ॻाल्हियुनि ते क़ाइमु रहंदव? कहिड़ा कहिड़ा क़ाइमु रहंदव? अल्लाह करीम सां सभिनी खे हिम्मत ॾींदो, तौफ़ीक़ ॾींदो। अल्लाह जे वाइदे ते जेको क़ाइमु रहियो न, उनजे लाइ दुनिया में भी इज्जत ऐं कामयाबी आहे, आख़िरत में भी जन्नत ऐं कामयाबी। सल्लल्लाहु अलैहि साईं फरमाइंदा मन पंहिंजी अमड़ जा पेर पकड़ खिदमत
सुबह तोड़ शाम अबे आई अमड़ जो अबे आई अमड़ जो कयो एतराम कयो तन जी खिदमत सुबह तोड़ शाम ॾिसण चेहरो तन जो आहद जो सवा आ खिदमत उन्हनि जी अमल लाजवाब संदन खिदमत जो आ जन्नत इनाम कयो तन जी खिदमत सुबह तोड़ अबे आई अमड़ जो अबे आई अमड़ जो कयो एतराम कयो तन जी खिदमत उन्हनि खे न नालो वठी सॾु कयो न अॻियां हलो न पुठी तने ॾियो ओ सदन उन्हनि खे न नालो वठी सॾु कयो न अॻियां हलो न पुठी तने ॾियो गुज़ारियो उन्हनि जा थी ॻोल्हा गुलाम उन्हनि जा थी ॻोल्हा गुलाम उन्हनि जी खिदमत कयो सुबुह शाम अबे आई अमड़ जो अबे आई अमड़ जो कयो एतराम कयो तने जी खिदमत सुबह तोड़ शाम अबो आहे राज़ी त राज़ी आ रब उन्हनि खे रजाइण त रब जो ग़ज़ब उन्हनि जी थी खिदमत करे नेकनाम खिदमत करे नेकनाम अबे आई अमड़ जो कयो एतराम ॻाल्हि क़बूल जी जंहिंजो पीउ मां जहिड़ो आहे उहो भाग वारो सल्लल्लाहु अलैहि सुनन इब्न माजा में तिरमिज़ी शरीफ में रिवायत हजरत सैयदना अबू दरदा रज़ियल्लाहु अन्हु के अन्न रजुलन अता हिकिड़ो माण्हू मुंहिंजे लजपाल नबी जी खिदमत में आयो सोने नबी जे हुज़ूर में आयो हाथ धोइण जा जन रूबरू दीदार आमो साम्हूं असां जहिड़ा सिकंदर मन ख़्वाब में दीदार मन ख़्वाब में का झलक दिलबर नबी जी नज़र जंहिंखे मदीने वारे साईं जो दीदार थी वञे उनजो नालो जन्नत जी मिस्र में ए ख़त्म रसूल पाकीज़ा रसूल दानाए कुल दिलदार जान तोखे नूर जवान सुरूर जवान तोखे नूर जवान महबूब मिठो महदार जवान एक रसूल पाकीज़ा रसूल दानाए कुल दिलदार जवान तोखे नूर जवान तोखे नूर जवान ऐं सुरूर जवान महबूब मिठो
सिद्दीक अमीन जवान सादिक सिद्दीक अमीन कौनैन सदो सरदार जवान तोखे नूर जवान ऐ सुरूर जवान के नूर जवान ऐ सुरूर या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या आलिक नसब या अतका या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या आलिक नसब या अतका या अफदलहुम हसबन नसबा वो नबी ने मैं तोखे निर्वार जवान तोखे नूर जवान महबूब मिठो महतार जवान एकत रसूल पाकीज़ा नस्ल एकत रसूल पाकीज़ा नस्ल दानाए कुल दिलदार जवान तोखे नूर जवान मिठा चे मल अकमल आज़म तू अफजल ऐ अनवर अकरम तू सुभान अल्लाह हिकड़े लफ्ज़ जी तशरीह करे तो कलाक लॻी वञे सुभान अल्लाह मिठा चे मल अकमल आज़म तू अफजल ऐ अनवर अकरम तू ऐं अशरफ सदरन आलम तू अशरफ सदरन तोखे आसन रेमन यार जवान तोखे नूर जवान ऐ सुरूर जवान तोखे नूर जवान ऐ सुरूर जवान महबूब मिठो महतार जवान एकत रसूल पाकीज़ा तू ताहिर अतर अनवरवान तू बातिन ज़ाहिर अज़हर तू शाफ़िउ नाफ़िउ महशर तू शाफ़िउ नाफ़िउ महशर सैयद ऐं तोखे सालार जवान तोखे नूर जवान सुरूर जवान तोखे नूर जवान सुरूर जवान महबूब मिठो महतार जवान एकत रसूल पाकीज़ा तू तबीब हबीब नबीब वही महबूब मुजीब करीब वही न अलाक अला ऐ मीर हसीन अलाक अला ऐ मीर हसीन न अलाक अला ऐ मीर हसीन बाबू रसूल की नारे शरीफ सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐ मीर हसीन अलाक अला ऐ मीर हसीन अलाक अला
तुझी मां थी जवे तेरे ज़ाल खे तलाक दे मुझो घर नो तुझी ज़ाल तुझी नंजा ॾाढी पढ़ियल थी शौक़ जी शादी आहे पर अम्मा चवे थी ज़ाल खे तलाक दे हबीब मां तव्हांजे खिदमत में आयो आहियां पर ज़ाल सां घर बसाया या अमड़ जो चयो मञा मदीने वाले साईं फरमाए से ओ पुछण वाला अल वालिद औसत अबवाबुल जन्नह फइन शिअत फवाते हाज़ल बाब औ हफ़िज़हू तुझी मां तुझो पीर तुझे जन्नत जो दरवाज़ो हाणे पढ़े त जन्नत जो दरवाज़ो पंहिंजे लाइ खुलियल रखो या जन्नत जो दरवाज़ो पंहिंजे लाइ बंदि करे छॾे तुंहिंजी मर्ज़ी आहे जे मां बि नाफ़रमानी थो करी ज़ाल प्यारी थो करी कहिड़ो कि जन्नत जो रस्तो पाण ते बंदि करे छॾी बेश्त जो दर पाण ते बंदि करे छॾी पर जेकॾहिं अमड़ जी फर्मा बरदारी थो करी त जन्नत जो दरवाज़ो पंहिंजे लाइ खोले समझोदा है कौन सा साईं फरमाता क्या मती निशानी जब जो मानू पंजे मां के मथा पंजे ज़ाल के तलकी ज़ाल जल्दी हिकिड़ो कमु मां जल्दी ॿी ॻाल्हि त पोइ ज़ाल जो चयो मञंदो मां ॿी ॻाल्हि छॾे वेंदी आहे आहे साईं फरमाए त पीउ जे मथां पुट खे तरजीह ॾींदो पीउ चवंदो हिकिड़ी ॻाल्हि पुट चवंदो ॿी ॻाल्हि पीउ जी ॻाल्हि घुराए छॾींदो पुट जो चयो मञंदो साईं फरमाए त पीउ ऐं मां तुंहिंजे लाइ जन्नत जो दरवाज़ो हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे जन्नत जो दर पंहिंजे लाइ खोली या जन्नत जो दर पंहिंजे लाइ बंदि करे छॾो सल्लल्लाहु खुशहाली रोज़ी हुजे घर सुठो सवारी सुठी खुशहाल हुजां पैसो रोकड़ जाम हुजे ॿी जेकॾहिं ज़िंदगी सुखी आहे उमिरि वधीक हुजे दुनिया जा वॾा वॾा ॿ माण्हुनि जे ज़िंदगी जी ख्वाहिश हुजे रिज़्क़ जी खुशहालगी उमिरि जो वाधारो मदीने वाले साईं फरमाए हिकिड़ो कमु कयो तव्हांजी रिज़्क़ में बरकत पवंदी तव्हांजी उमिरि खे रब वधाए हालांकि उमिरि ज़िंदगी जेका लिख पढ़ थी वई आहे न उन खां घटि ॿिया न वधंदी हर माण्हू जो मौत जो हिकिड़ो टाइम मुक़ररु थियो आहे लिकुल अजलिन मुसम्मा हर माण्हू जे लाइ वक़्तु टाइम कलाक त मुक़ररु आहिनि मिंट मुक़ररु सेकंड मुक़ररु
मुस्लिम ने यह रिवायत दिया, मदीने वाले साईं फरमाया मन सररहु अय्युमद्दलहु फी उम्रिही व युज़ाद फी रिज़्किही फलयबर वालिदैहि वल यसिल रहमहु। जे मानू चाहे तो उन्हें जी उम्र के बधायो वजे, उम्र के बरकत विझी वजे, उम्र में वाधारो। जे को चाहे तो उन्हें जे रिज़्क़ रोज़ी के बधायो वजे, उम्र बढ़ा दी जाए, रोज़ी और रिज़्क़ में बरकतें डाल दी जाए। ये दो चाहते, उम्र का बढ़ना, रोज़ी का कुशादा होना। जो चाहता है मेरे आका ने फरमाया वो अपने माँ बाप के साथ एहसान करे। पीर माँ सा एहसान करे, पीर माँ सा जगाई करे, उन्हें जी उम्र में बदी की थी, उन्हें जी रोज़ी में बदी। बोला जब पीर माँ ने थी ना, तो पीर का रिश्तेदार नाना दादा अमर का रिश्तेदार नाना पी का रिश्तेदार दादा उन्नन सा एहसान उन्नन सा जगाई करे, तब तुझी उम्र को बदी दी, तुझे रिज़्क़ में बरकत से। समझ में आएगा? सल्लल्लाहु इमाम तबरानी, इमाम हाकिम सबने रिवायत दिया। हजरत मुआज़ बिन अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत, मदीने वाले अमीर फरमाया मन बर्रा वालिदैहि तूबा लहु वज़ादल्लाहु फी उम्री। जेको माण्हू पंहिंजे पीउ माउ क्या करे, पीमा की खिदमत करे, तूबा उन्हें जगह मुबारक, मदीने वालों साईं को मुबारक मुबारक कहीं भी तूबा की माना यह है कि तूबा है वो जन्नत जो मरवा, जो तूबा जन्नत जो शजरतुल जन्नत, यो मर्द जन्नत जो आ जेको जेतरी पीउ मां जी खिदमत कंदो उनजी ओतरी छां तूबा जी उनखे नसीब साईं फरमाता वज़ादल्लाहु फी उम्री, उनजे उम्र में अल्लाह वाधारो करे छॾींदो। ये न जेको तुंहिंजो पीउ भाई मुस्तानी हुजे, तुंहिंजो पीउ जुनैद बगदादी हुजे, तुंहिंजो पीउ शिबली हुजे, तुंहिंजो पीउ को वली हुजे, न वली गुनाहगार कहिड़ो बि आहे पर तुंहिंजो पीउ आहे न, उन सां एहसान कर, उन सां जॻाई कर। पर जे मरी वियो आहे, दुनिया ता नालाणो करे वियो आहे, उनखे सदमे सां यादि कर, दुआ सां यादि कर, उनखे नफ़ल पढ़ी दुआ में यादि कर। जुमे जुमे ते उनजी कब्र जी हली वञी ज़ियारत कर। केॾीमहिल पीउ जो नालो यादि अची वञे त उनखे कुल पढ़ी बख़्शींदो कर, ख़ैर ख़ैरात करे, उनजो सवाब पंहिंजे अबे अमर जे रूह खे ईसाल कंदो कर, कब्र में उनजो रूह तुंहिंजो ख़ुशि थी वेंदो। सल्लल्लाहु
कयो तो वेठा वञे त पोइ कई घटि कंदो ईमान सां मां हिते हुजां या न हुजां तव्हांखे इहे मजलिस छॾणी आहे मां पंहिंजा मित्र ॿुधाए तव्हांखे ॾिना ही आस्थानो जेको आहे न अब्दुल कादिर मुरीदी रखे इहो तव्हांजे लाइ अॻुवाण आहे इन सां तव्हां मोहब्बत रखी ॼण मूंसां मोहब्बत रखी अब्दुल कादिर ने सम्झो जेकॾहिं तव्हां उन सां मोहब्बत रखी त मूंसां मोहब्बत रखी हिन दरगाह जो इंसराम एतमाम ख़िदमत चाकरी जो ज़िम्मेदार मूं अब्दुल कादिर खे कयो मां न हुजां त इंशाअल्लाह तव्हांखे ख़ुदा रसूल जो पैगाम ॾींदो ऐं तव्हांजी रहबरी ऐं दरबार फज़लाबाद शरीफ़ मातरी विठल रही ऐं दरबार दिलबराबाद शरीफ़ मोरे वारी और साजन रही सुभान अल्लाह ही इन मुंहिंजा बच्चा तव्हांजे ख़िदमत जे लाइ वक़्फ़ आहे दीन जी ख़िदमत जे लाइ माण्हू पंहिंजे पुटनि खे पढ़ाईंदा कराईंदा नौकरी मिले मां पंहिंजे बच्चनि खे नौकरी ॾिनी आहे मोहम्मद अमीर खे नौकरी न नौकरी कयो मुंहिंजे सुहिणे नबी जे दर ऐं मेहर वारी दरगाह जे लाइ वरी मुक़ररु कयो आहे हसन मुरीदी तव्हांखे मुंहिंजो फ़ैसिलो वणियो मोहब्बत रखंदो मां हुजां न हुजां पर तव्हांखे इहे जलसा जेके आहिनि पहिरियों आचर मातरी शरीफ़ में ॿियो आचर दिलबराबाद शरीफ़ में टियों आचर सालियाबाद में छॾींदो पंजवंज हूंदी जी ऐं मां मदीने हुजां त तव्हांजे लाइ गौरव आहे पर मां पंहिंजे क़ब्र में हूंदुसि त तव्हांजे लाइ पंहिंजे मज़ार में हूंदुसि न त तव्हांजे लाइ दुआ हूंदुसि इंशाअल्लाह अल्लाह तव्हांखे कबूल करे अल्लाह करे तव्हां सदाईं सुठा हुजो अल्लाह याद थोड़ा अल्लाह त तव्हांखे हीअ मजलिस ही आसमानो ही पंधड़ो छॾणो न 100 कम हुजनि पर भला 29 ॾींहं पंहिंजे कमनि में आयो अंग्रेजी महीने में करे 30 ॾींहं चिंता करे 31 ॾींहं 30 ॾींहं पंहिंजे कमनि में हिकु ॾींहुं असांजो हक़ आहे सो बाचो था ॾिसंदा साईं जी तकरीर जो टाइम केॾी महिल थींदो 1 बजे 1 बजे ईंदा साईं जी तकरीर वञी ख़ुदा जा पाला समय नथो जलसे 2 कलाक त थियनि था जलसे जी समय रहंदा मुझे त हिकिड़ो ॾींहुं अॻु में अची वञो भेरो न थींदो ही पंधड़ो तव्हांजे लाइ दुनिया आख़िरत जी भलाई जो सबब सल्लल्लाहु अलैहि क्या मजे दिहाड़े रखो उनके निहारी
ज़ालिम साथियों इन्होंने टिन का अलावा या जेकी मोमिन है अल्लाह उन्हें रहमत जी नजर साने ताकि रब जी निगाह करम कबे असा सुन्नी बोलते कि तो मुर्शिद नजर करम करे मुर्शिद नजर करम करे ना ये लेने करीब से शक्ति मटाए मुर्शिद जी नजर निभागन के सभागों में दिया निभागन के सभागों में दिया कामिल मुर्शिद जी नजर जहन्नम के जन्नती बनाए चले नजरे करम करो का मुर्शिद मतलीवा तो दरिया सवारी कादे बिंदा बेचारा नजरे करम करो का मुर्शिद मतलीवा मदीने वालों साई नजरे करम करे बड़ा वक्त बड़ा भाग उधर जा सल्लल्लाहु अलैहि रसूलुल्लाह बस इतना करम करना
दुनिया में मुझे तुमने जब अपना बनाया, महशर में भी कह देना ये मेरा है दीवाना, महशर में भी ये मेरा है दीवाना। कामिल मुर्शिद जी नज़र पइजी वञे, मुक़द्दर सवार थी वञे, ज़ाहिर बातिन मुनव्वर ऐं पुरनूर बणिजी वञे। अल्लाह करे शरई में धड़का पार न थिजे, पंहिंजे मुर्शिद खां परे न करे। ओ बेटा मन शख्स इल्म न आणे, जेको अल्लाह वारी हिन जमायत खां धार थियो, इहो ॼण जहन्नम जी बाहि में वञी। जेको हिन धड़ में आ, इहो ॼण मुहम्मदी धड़ में गॾियलु आहे। हक़दार बणजण वारो सल्लल्लाहु मुझा दोस्तों, जे कामिल मुर्शिद नज़र करे त बेड़ा पार थी वञे, पर केॾा उहे बख़्त वारा आहिनि जिन ते अल्लाह पाण महशर जे मैदान में नज़र करम। पर टे बदबख़्त अहिड़ा आहिनि, टे बदनसीब अहिड़ा आहिनि जिन ते क़यामत जे ॾियारे में अल्लाह पंहिंजी नज़र करम कंदो ई न। रब शल उन्हनि टिनि बदबख़्त टोलनि खां बचाए। कहिड़ा आहिनि? साईं फरमाइनि था, अल आकुल वालिदई, पहिरियों उहो बदबख़्त आहे जेको पंहिंजे पीउ माउ जो नाफ़रमान, अबे अमड़ जी दिलि टोड़ण वारो, पीउ माउ जे ज़ात जिन खे रुसाइण रंजाइण वारो। रब इन ते नज़र करम न कंदो। मुदमिनुल ख़म्र ऐं शराब ते हमेशगी करण वारो, नशेबाज़ मवाली, क़यामत जे ॾियारे रब इन ते नज़र करम न कंदो। वल मन्नान अताऊ, ऐं जेको कंहिंसां चङाई करे वरी थोरा थपे, वरी उन ते एहसान जताए, इन में अल्लाह नज़र करम न कंदो। रब शल इन बदबख़्त टोलनि खां बचाए। रब शल उन जमात में शामिल करे ते अल्लाह जी नज़र करम हुजे, मुस्तफ़ा करीम जी निगाह में। रब शल उन खुश नसीबन मां करे जिन जे मथां कामिल मुर्शिद जी नज़र करम।
बेटा दिलियों कटती थियो वजन दिलियों कारो पड़ती थियो वजन दिलियों सख्त थी थियो वजन तने पियो माते बात हलाए तने बेहयाइया शराब नोशिया गंदाइया गुनाह दा कम तने थीदा है जने दिल के कट लगी दिया इने जे दिल की कट तने नंदी ने अल्लाह को जिक्र करो अल्लाह तालीम घर में पढ़ंदा
जमात मोहम्मदी की आमद हो अल्लाह राजी मदीने वाला साईं राजी थी अल्लाह ताला तेरे शान मुशारफ से सभी फरमाए कि गुजारे वाला रसूल फातिहा को मुझे सारे सवाब देगा सदके सदे जन्मे हाल के रहम करम